तव्हां पंहिंजी मर्ज़ी जा मालिक आहियो। शहबाज खान कन खोले ॿुध। अबे कड़ी बकवास थी करी तू होश में आई? हां हां मां होश में आया अॼु ई होश में आया। तो एदा कुर्ब करा हरदम तुझे दिल में बुझा तो खाके ये कारिया ये डाढा एडो डाढ न कर ता डाढो आहे।
धर्म हाणे कबूतर तैयार आहे। जी हाँ सरकार हाणे तैयार आहे बिल्कुल। पोइ हाणे रेस में लाभ अच्छा गाह वाह त जाम ॾींदा आहियो। जी हाँ सरकार गाह जाम ॾींदा आहियूं। मादी कढी छॾियो आहे। जी हाँ सरकार मादी मरवा जी सरकार तो चाह त खणी आ। कंधार तू केनी महिल आहे? साईं मूंखे त काफ़ी देर थी आहे बीठो आहियां। तव्हां लाइ कहिड़ियुनि सोचनि में गुम हो इन लाइ मां माठ करे बीठो हुउसि। नूरी कमदार नूरी अलाए छो मुंहिंजे असाबनि ते सवार आहे। 15 साल गुज़रण खां पोइ चटियो साईं अलाए केतिरियूं नूरियूं तव्हांजी ज़िंदगी में आयूं ऐं वियूं कम जी ॻाल्हि कजे। हाणे सरकार इलेक्शन सिर ते आहे, तव्हांखे हाणे घर खां ॿाहिरि निकिरणो पवंदो। वेचारी अवाम खे कुझु त दम दिलासा ॾियणा ई पवंदा न बाबल। अजीब क़िस्म जो दस्तूर आहे कमदार। हिकिड़ो आम माण्हू असांजे मथां मुसलत कयो वियो आहे। सुठो आहे साईं, इहे ई आम माण्हू नाअहल माण्हुनि खे असेंबलियुनि ताईं पहुचाइनि था। चवी सच थो कमदार, न त असां जहिड़ा त असेंबलीअ जे दरवाज़े ते बीहण जे लाइक़ बि न आहे। सरकार राबिया दी जो फोन आयो हो। हाणे तो ॿुधाई कमदार, मूं तोखे 1000 भेरा चयो आहे त राबिया दी जो को बि मसलो हुजे त मूंखे पहिरियां ॿुधाईंदो कर। सरकार ग़लती थी वई। ख़ैर छा पई चवे राबिया थी? सरकार कुझु पैसनि जी ज़रूरत हुयसि, मोकिले ॾिनामांसि, ॿियो सभु ख़ैर आहे। तोखे त ख़बर आहे जॾहिं राबिया थी कार्ड बि आहे न त मां ॿी बि हुन जे अॻियां ॻाल्हाए न सघंदो आहियां। मिस्टर दानियाल, शैनीला ऐं सनम वारनि खे इनवाइट न कयो आहे छा? इहो मुंहिंजो मसइलो आहे, तुंहिंजो छा वञे? मिस राबिया 1 मिनट प्लीज। जी चओ, छा पिया चओ? मिस राबिया मूंखे तव्हांखे चवण जो को हक़ त कोन्हे, पर तव्हांखे चवण खां सवाइ रही बि नथो सघां। तव्हां आला ख़ानदान ऐं इज़तदार घराणे जी छोकिरी आहियो। दानियाल को सुठो छोकिरो न आहे, ऐं हुनजो किरदारु चङी तरह ॼाणा थो। इन ई करे तव्हांखे आगाह पियो करियां, वधीक तव्हां पंहिंजे मर्ज़ी जा मालिक आहियो। मिस्टर ज़फर, तव्हां ग़रीब माण्हू ख़्वाबनि ऐं ख़्यालनि जी दुनिया में छो रहंदा आहियो? असां अमीरनि खे गॾु हलंदे ॾिसी तव्हांखे हसद छो थींदो आहे? मिस्टर ज़फर, तुंहिंजी आगाही जे लाइ इहो ई काफ़ी आहे त गिदड़ कंहिं खटीअ जे कुन में किरी पियो ऐं जॾहिं ॿाहिरि निकितो पाण खे रंगीन ॾिसी करे चवण लॻो त मां जीतो थी। उन ॾींहं खां वठी
ॾिठी इहो पहाको मशहूर थियो आहे त गिदड़ बि चीतो थो थिए। यार ज़फ़र इन महफ़िल में को सुठो कलाम तो ॿुधाए। यार हिन महफ़िल में सब वॾा माण्हू मौजूद आहिनि। आऊं कीअं थो कुझु चई सघां, मूंखे माफ़ कयो।
तो करी तू होश में आई होश में तो छॾियो ई किथे आहे अॼु जेकर मौके वियो त वरी कॾहिं न वञे मां ती चवां छॾ मूंखे कुत्ता कमीना छॾ मूंखे छॾ बचाओ आए कोई मुझे बचाओ हल तोखे घर छॾे अचां ज़फर तहां भी मुसां गॾु वियो न आऊं धारी छोकिरी सां घोड़े ते न वेहंदुसि ज़फर तू हिते रहंदो आहीं मुंहिंजो ॻोठु हितां खां 2 किलोमीटर ओभर जी तरफ़ आहे LLB करण खां पोइ छा कंदो तहां कंहिं सुठे वकील सां गॾु प्रैक्टिस कबी पोइ जेको नसीबु हूंदो तहां पंहिंजी ऑफिस खोलियो न मां भी तहां सां गॾु कमु कंदमि ऑफिस खोलण जे लाइ पैसा खपनि ऐं आऊं ग़रीब माण्हू किथां आणींदुसि तहां पैसनि जी परवाह न कयो पैसा तव्हांखे मां ॾींदसि तहां सिर्फ़ु हिम्मत करे ऑफिस ॻोल्हियो मुहतरमा तव्हांजी महिरबानी मूं हमेशह पंहिंजे पाण ते भाड़नि सिखियो आहे अचो तव्हांजी हवेली अची वई तव्हां हाणे भले पंहिंजे हवेली में वञो तहां भी हलो न न महिरबानी मूंखे थोड़ी जल्दी आहे पोइ भला तव्हां 2 मिंट बीहो त मां तव्हांखे पंहिंजी अजरक मोटाए ॾियां ख़्वाबनि ऐं ख़्यालनि जी दुनिया में छो रहंदा आहियो असां अमीरनि खे गॾु हलंदे ॾिसी तव्हांखे हसद छो थींदो आहे बदतमीज़ तो एॾे अज़ीम माण्हू जी बेइज़ती कई तूं आहीं अहिड़े वर्ताव जे लाइक़ु
जेको तसां सफ़र कयो। हा, मां सुभाणे ज़फ़र सां घर मिलण वेंदसि। ज़फ़र जो घर ही है? हाँ दिए, ही ज़फ़र जो घर है। ज़फ़र किथे है? ज़फ़र घोड़ी ते चढ़ी सवेल अलाए किॾां वियो आहे। ठीक है, त पक्का हू मूंसां ही मिलण वियो हूंदो। अम्मा तू केर आहीं, किथां आई आहीं? मां शहबाज खान जी धीउ आहियां ऐं ज़फ़र ऐं मां गॾु पढ़िया मुठियसि हिन वण खां भॻासूं सो हिन कम में पैदा थियो। मूंसां मिलण तो कोन आयो, किॾां वियो ऐं हींअर किथे आहे? अम्मा कल्ह भला किॾां वियो ऐं हींअर भला किॾां वियो आहे, मूंखे का बि ख़बर कोन्हे। चङो ठीकु आहे, जेॾी महिल बि अचे न त हुनखे चइजो त मां सुभाणे हुन सां मिलण ईंदसि, घर में हुजे।
छा ॻाल्हि आहे ज़फ़र पुट? अम्मा मुंहिंजे ख्वाबनि ऐं ख़्यालनि में हिकु छोकिरी ईंदी आहे जेका मूं अॻु कॾहिं बि नाहे ॾिठी। शहर मां अचण खां पोइ अहिड़ा 2-3 वाक़िया थिया आहिनि जिन में जो सुख चैन फिटाए छॾियो आहे। हू मूंखे सॾींदी रहे थी। अम्मा दुआ कर, इंशाअल्लाह आऊं हुनखे ज़रूरु ॻोल्हे लहंदुसि। लॻे थो हूअ मुंहिंजे लाइ पैदा थी हुजे ऐं आऊं हुनजे लाइ। पुट ही तूं छा पियो चईं? इहो तुंहिंजो वहम ऐं गुमान आहे या अजाई तुंहिंजी खाम ख़्याली आहे? छॾ वञी पंहिंजी वकालत कर। पुट तोखे वॾो वकील थियणो आहे ऐं हिकु वॾो कमु बि करणो आहे। मामी ऐं मुंहिंजो पोरियो ज़ाया न कर पुट। असां अंधनि जे अॻियां लठ तूं ई आहीं पुट। छा ॻाल्हि आहे भेण जो झणकीस पई? अदा सम्झायांसि पई, 2-3 ॾींहंनि खां ऊंधियूं सुंधियूं ॻाल्हियूं पियो करे। चङो चङो, अॼु ई शहर मोकिलींदासींसि। ज़फ़र किथे आहे? हींअर वियो आहे निकिरी। हाँ तो उनखे मुंहिंजो पैगाम ॾिनो? हाँ मां मूं ॾिनोमांसि। पोइ बि हलियो वियो? तव्हां जेके ग़रीब माण्हू आहियो न, तव्हांखे त इज़त हज़म ई न थींदी आहे। हू छा थो सम्झे त हिकु नवाबज़ादी हर हर हुनजे घर घिरी थी अचे ऐं हू पाण खे वॾो माण्हू थो सम्झे। भाई पंहिंजे पुट खे सम्झाए छॾ त को वॾो माण्हू न आहे। ऐं हा हू मूंखे ॾेई बि छा थो सघे। मां वञा थी पर हुन पंहिंजे पुट ज़लील खे सम्झाए छॾजांइ त मां हुन ॾे ॿीहर न ईंदसि। जलील ज़फ़र न पर तुंहिंजो पीउ आहे। तूं नवाबज़ादी न हराम आदि आहे। तुंहिंजो पीउ मूं बेवास मासूम ज़फ़र सां दगा करे असांजी मिल्कियत सॼी पंहिंजे नाले ते कराए वियो। पंहिंजी मिल्कियत कढनि ऐं फसादनि में कवाब जे कोठनि ते रातुनि जूं रातूं रही ख़तम करे छॾी। माई जेकॾहिं तुंहिंजो इहो इल्ज़ाम ग़लति साबित थियो त पोइ बंदूक तुंहिंजे हथ में आहे। जेको वणई त फ़ैसिलो करे वठि। कीअं बाबा साईं तव्हांजी मिल्कियत पंहिंजे नाले कराई? ॿुधण चाहीं थी? हा ॿुधाए। शहबाज ख़ान पंहिंजे भाउ मतलब तुंहिंजे चाचे भावल ख़ान खे माराए। तरस तरस बहावल ख़ान तुंहिंजो मुड़सो ऐं ज़फ़र जो पीउ हो। इन नाते त तूं मुंहिंजी चाची थी ऐं ज़फ़र मुंहिंजो सोट थियो। हाँ मां ज़फ़र तुंहिंजो सॻो सोट आहे। मुड़स जे मरण खां पोइ मां अदद में वेठी हुअसि। धोती जिंदो खां तुंहिंजे पीउ फरेबीअ जो कमु वरितो। माई जिंदो खे कीअं घुरायो अथव? माई जिंदो तो में कमु पियो आहे। हुकुम करो साईं, कमु थी वेंदो। ॿुधण खां सवाइ कमु थी वेंदो। पंहिंजे अफ़लातूनीअ ते केॾो न यकीन अथई। हाँ साईं, जिंदो का जिंद छॾणु ॾाढी मुश्किल ॻाल्हि आहे। तव्हां रुगो हुकुम करियो, पखी पेरनि में। तोखे मुंहिंजे भाॼाईअ खे इहा ॻाल्हि ज़हन नशीन कराइणी आहे त तूं इद्दत मां उथंदीअ त शहबाज़ ख़ान तोसां शादी कंदो ऐं पंहिंजी न्याणीअ जो संग तुंहिंजे पुट ज़फ़र खे ॾींदो ऐं करण सां घर जी इज़त घर में ई रहंदी। बस साईं, सम्झो तव्हांजो कमु थी वियो। बाक़ी कमु थियण खां पोइ बकाया रक़म ॾींदो।
भाई जिंदो हां तू हल कंदार जी बाबल ये दो भाई वनी था खैर सही माई तुंहिंजा त भाग खुलिया तुंहिंजो ऐं तुंहिंजे पुट जो खातो करण आया मासी केरु आया आहिनि? सरकारी माण्हू सां जीप भरिजी आई आहे ऐं चवनि था त बावल खाने मिलके त संस ज़ाल ई ने पुट नाले करण आया आहियूं अम्मा हिन ते अंगूठो गही ऐं हिन ते हण मुबारक हुजे खैर मुबारक हाँ मुबारक हुजे भाई मूं तोखे केतिरा दफ़ा पैगाम मोकिलियो तुंहिंजो ऐं तुंहिंजे पुट जो हाण हवेलीअ में कुझु बि न आहे तुंहिंजे मुड़ुस बहावल खान जी मिल्कियत हाणे मुंहिंजे नाले थी चुकी आहे तूं हिन हवेलीअ में बिना निकाह जे सुरेत में वेठल हुई हाणे हिन हवेलीअ मां निकुर तोखे को बि क्यास कोन थो अचे त हिन यतीम खे खणी मां कढियो न हीअ हवेली हिन यतीम जी आहे तूं मूंसां धोखो करे सही वरिती आहे मां थो चवां शराफ़त सां पंहिंजे भाउ ॾांहुं हली वञ न त मूंखे ज़बरदस्ती करणी पवंदी भले तूं मूंखे मारे छॾ मां हरगिज़ कोन निकिरंदो निकिरंदो त तुंहिंजो टिखो बि वॾो बि छॾ मारे मर्दो मुछ तो तुंहिंजा ख़ुदा कंदो त पाण में बात विझी मरंदे उहो जॾहिं पिणे करे हींअर तां निकिरो उथी शहबाज ही छा पियो करी ही यतीम तुंहिंजो रत आहे ऐं तुंहिंजे भाउ जो पुट आहे ऐं हीअ बेवा इहा तुंहिंजे भाउ जी लॼ आहे ऐं तुंहिंजी इज़त आहे इज़त में पाण हथ विझो बीठो आहीं हे ॾाढा एॾो ॾाढ न कर ख़ुदा ॾाढो आहे एॾो ज़ुल्म कंदे तोखे ख़ुदा जो ख़ौफ़ नथो थिए तूं किनो थी मरंदे ख़ुदा तोखे पुछड़ो करे मारींदो ज़ालिम एॾो ज़ुल्म तो करी ख़ुदा जो ख़ौफ़ नथो करी छाजो केर मारींदो ये पिटणा पारा था गरीबन जे हिस्से में आया असां ताकतवर पंहिंजे उरह ज़ोराईअ सां सब कुछ करे वठंदा अमी कमज़ोर माण्हू ताकतवरनि जे पेरनि हेठां चीफाटण लाइ पैदा थिया आहिया अव्हां जे ख़ुदा अव्हां खे बुख बदहाली बीमारी ऐं अफलास खां सवाइ सब्र जी तलकीन बि तव्हां जे हिस्से में आई आहे पोइ भली अव्हां जे बचनि में कंकरड़ छो न विझो कॾहिं बि साबरी न सघंदो बेवकूफ़ बाक़ी रहियो सवाल मौत जो त उहो त सभिनी लाइ अटल आहे मरंदो ज़ालिम ऐं मज़लूम बि मरी वेंदो पोइ कहिड़ी नई तब्दीली अव्हां जे पिटण सटण ते आई आहे हिते अव्हां जे भलाईअ लाइ कुझु बि न थींदो न वरी कुझु थियण वारो ख़ुदा ख़ुदा पुकारींदे कीअं न अव्हां कमज़ोर माण्हू जूं पीढ़ियूं ॻरी सड़ी खपी वयूं तॾहिं बि तव्हां बेवकूफ़ अणॾिठी बैसाखीअ जे सहारे वठण खां बाज़ नथा अचो बस कर शहबाज खान बस कर जॾहिं बि का फिरौनियत फितरत जूं मुक़रर कयल हदूं रांगींदी आहे तॾहिं बारी ताला उन फिरौनियत खे रिश्तो नाबूद करण जे लाइ कंहिं मूसा जे हथ में लठ ॾींदो आहे जॾहिं उहा बेआवाज़ लठ तुंहिंजे सिर ते करकंदी तूं पुकारे उथंदे आहे को बचाइण वारो उन वक़्तु तोखे केर बि न बचाईंदो इहो मूं कमज़ोर माण्हूअ जो पक्को पुख्तो ईमान आहे इहो वक़्तु ज़रूर ईंदो हल रे हल लूसी
ॾींहुं वक़्त जो वञी पिणे वारी झुपड़ीअ में इंतज़ार कर। हल निकिर था त लाहे न छाता निकिर। क्या तो थीना हुई मतो वही मत जो भाई अच्छा पानी अपने बीहड़ा भेण हलिया हता हली। वाह जी थी सरकार, वाह जी थी। मूंखे सची सची ॿुधाए ऐं हीअ ज़मींदारी ऐं हीअ मिल्कियत कंहिंजी आहे जिते बाबा साईं कब्ज़ो करे वेठो आहे। तूं बाबा साईं जो सॼो हथ मां टिनि ताईं घड़ी ॾिस। जेकर तुंहिंजो जवाब न मिलियो त तो गोली हलाइणी पवंदी मूंखे। रामी पुत्र ही तूं कहिड़ियूं ॻाल्हियूं थी करीं? अॻे त तूं पाण खे मां सां मुखातिब कंदी हुई। आऊं तुंहिंजे ज़हन में कंहिं विधी आहे? रेस शहबाज खान या मां तव्हां वॾनि माण्हुनि जा चोचला आहियो। आऊं त फ़रेबी दगाबाज़ ऐं बगड़ ख़सलत इंसान जी थी आहियां जेको बुख जी शिदत में पंहिंजे बच्चनि खे बि चीरे फाड़े खाई वेंदो आहे। अबे कहिड़ी बकवास थी करीं? तूं होश में त आई? हा मां होश में आहियां ऐं अॼु ई त होश में आई आहियां। कमज़ोर तो मुंहिंजे सवाल जो जवाब न ॾिनो। हिकु पोतारा खुदा जे वास्ते तूं ॿुधाईंसि मारे विझंदी। पोतारा ॿुधायांसि तो हूं बचड़े वारे खे मरणो कोन्हे। पोतारा मां ॿुधायां साईं ॿुधायां तो गोरी न हलाइजो। ही सॼी माल मिल्कियत जेको बि आहे न इहो तुंहिंजे चाचे बावल खान जो आहे। यानी मुंहिंजी चाची ऐं मुंहिंजे सौट ज़फर जो आहे। बाबा साईं ये सॼी मिल्कियत पंहिंजे धणनि खे वापसि मोटाए ॾियो ऐं तव्हां माल सां पंहिंजा टपड़ वेड़ो त हली पंहिंजो घर वसायूं। राबी हुकुम त ईअं थी हलाई ॼण मां तुंहिंजो गुलाम पर जरी छोकिरी मां तुंहिंजो पीउ आहियां पीउ। हा ख़बर अथनि हुन जल शान हुजे निज़ाम तहत तूं मुंहिंजो पीउ आहीं पर मुंहिंजो वारा कुलशैन कदीर त न आहियो। मुंहिंजा अमाल ॾिसी करे मूंखे सज़ा ऐं जज़ा ॾियण वारा अख़्तियारी न कोन आहियो। खुदा यतीमनि जी भारत कई आहे। यतीम जो ज़फर पुट हुआ नवाबज़ादी आई हुई जेकी तोसां गॾु पढ़ंदी हुई। चयईं त ज़फर घर वेठो हुजे मां सुभाणे ईंदसि। ज़फर पुट तुंहिंजे इन रवीअ ते मां में ॾाढो भरम थियो आहे। चयईं त भेण तो ऐं मूं पोरिया करे इन लाइ ज़फर खे पढ़ायो ऐं लिखायो त हू कानूनदान थी पंहिंजा हक़ ऐं हिसाब वसूल करे या एतिरे लाइ राति ॾींहुं हिकु करे महिनत कई। ज़फर हिकु अणॼिठे पछुले जे पोयां भटकंदो रहे ऐं ज़िंदगी बर्बाद करे। हा ज़फर पुट भेण सही पई चवे। तू शहर वञी वकालत सिख। वक़्त सिर्फ़ तोखे वॾा कम करणा आहिनि। मामा साईं मूंखे सिर्फ़ु हिकिड़ो कमु करिणो आहे जेको आउं करियां पियो। अव्हां लाइ भले हूअ पाछूलो हुजे पर मुंहिंजे लाइ हूअ हक़ीक़त आहे। हूअ मुंहिंजो नसीब आहे ऐं हुनखे पाण ॻोल्हे रहंदुसि।
ॾिसो बाबा राबी किथे आहे? राबी पुट बाबा तू तो सफ़ा का चरी है। अरे बाबा अज़ल खां वठी अॼु ताईं कई ओलिया दरवेश अकाबर लेखक अदीब हिन मुआशिरे खे सुधारण लाइ आया ऐं हू पंहिंजो कमु करे हलिया विया, पर हिन धरतीअ जो मुआशिरो सुधरण बजाए बदतरीन थींदो थो वञे। ऐं तूं हिन दुनिया में कख बराबर बि न आहीं, कुझु कोन करे सघंदी आहे। न बाबा साईं, मां कॾहिं चयो त मां मुआशिरे खे सुधारण आई आहियां? मां त पढ़ियल लिखियल छोकिरी आहियां। मां त पंहिंजो पाण खे सुधारण जी क़त नियत कई आहे ऐं मां वधि में वधि एतिरो करे सघां थी। मां त पंहिंजे पीउ खे सिधे रस्ते ते आणण जे लाइ कोशिश आहियां। बाबा साईं, हक़ सच जी तरफ़दारी करणु हिकु वॾो जहाद आहे। बाबा साईं, जेकॾहिं हिन जहाद दौरान मां मारिजी वियसि न त मां पंहिंजो पाण खे ख़ुशि नसीब सम्झंदसि। बाबा साईं, हिकु न हिकु ॾींहुं नेठि इंसान मुंहिंजे ख़ुदा ऐं उनजे रसूल अॻियां पंहिंजो मुंहुं ॾेखारींदो। के इंसान पंहिंजे इन ई हथनि सां पंहिंजे मुंहं ते गालक मलींदा, के माण्हू पंहिंजे गुनाहनि जो बोझ खणी कंध हेठि करे बीठा पंहिंजे सज़ा जो इंतज़ारु कंदा, ऐं के माण्हू पंहिंजो अंदरि उजारे पंहिंजी अकबत सवारे पंहिंजे मालिक जे अॻियां सुरखुरू थी करे कंध मथे करे पंहिंजे इनाम जो इंतज़ारु कंदा। बाबा साईं, तव्हां दुआ करियो त उन्हनि इनाम वठण वारनि में मां बि शामिल थियां। छोकिरी, 4 अखर छा पढ़ी आही? तोखे नहीं तैलीम नेक नामीअ जे मूती मर्द में मुब्तला करे छॾियो आहे। तूं कॾहिं बि न सुधरंदीअ, कॾहिं बि न। बाबा साईं, माना साईं को दुआ करंदसि त अल्लाह साईं तव्हांखे सुधारे। पल पल तो तोखे पुकारियां तुहिंजूं वाटूं वेठो हो निहारियां सिखो सजनी तोखे घड़िए घड़िए थो सारियां
सबन जो गीत सरत्यू सराबा संगीत सरत्यू सराबा संगीत जी तार दिल जा छेड़ी मुझो नालो हुअण त राणू खपे हाँ पर ज़फर चवंदा आहिनि। सफ़र है पर ज़फर फिदा असीं अलाए कॾहिं खां इश्क जे सफ़र में आहियूं। सुभाणे असांजो सफ़र साबित थियण वारो आहे। इंशाल्लाह पंहिंजी मंज़िल माणे कामयाब थींदासीं। फतेह असांजी थींदी इंशाल्लाह। मूमल तूं केतिरो पढ़ियल आहीं? प्राइमरी 5 दर्जा पास कया अथमि। साईं हाजी अहमद मल्हा जी शाइरी शौक़ सां पढ़ंदी आहियां। कुलियात अहमद मोट आहे जे लफ़्ज़नि जी माना न ईंदी आहे न असांजे स्कूल वारे साईं खां पुछंदी आहियां। माशाल्लाह ॾाढी ख़ुशी जी ॻाल्हि आहे। ऐं मूमल अच त हलूं देर पई थिए। हा हा हलूं थियूं। चङो खुदा हाफ़िज़। वरी कॾहिं मिलंदासीं? ॻोल्हींदे त लभी पवंदसि। चाची खुश आयो? हाँ चाची ॾाढी बुख लगी आहे। मानी भरो हूंदो? हाँ मां खोड़ अंदर पई थी पाट जे हेठां वञी खण पर चहर ॿाहिरि कोन थई। चाची ज़फर छा सां मानी खाई हुआ? अम्मा ज़फर त गुड़ सां खाई हुआ। त पोइ मां बि गुड़ सां खाईंदसि। गुड़ किथे रखियो? अंदर चारे में पियो ते तबले। मां खणी
गुलाबी तूं असां ग़रीबनि जे लाइ पंहिंजो पाण ते एॾियूं सख़्तियूं पैदा न कर। ॾिस पंहिंजो हाल कहिड़ो करे छॾियो अथई। चाची मुझे तव्हां ते को बि थोरो न आहे। इहो सभु कुझु मां पंहिंजो पाण जे लाइ थी कयां। मज़लूम जी मदद करणु, हक़ सच जो पासो वठणु, इहो अमल मुंहिंजे ख़ुदा खे ॾाढो वणंदो आहे। मां त पंहिंजे हक़ीक़ी मालिक वटि पंहिंजो पाण थी बणाइणु चाहियां। मूंखे ख़बर आहे त ज़फ़र मूंखे कॾहिं बि पंहिंजो न कंदो, कॾहिं बि पंहिंजो न कंदो मूंखे। पर चाची अव्हां मज़लूम त आहियो न। ख़ुदा शल ज़फ़र खे पंहिंजो प्यार रुॻो करे। मां हुन जे लाइ दुआगो आहियां। कालू जॾहिं खां वठी जेल मां छुटी आयो आहे तॾहिं खां वठी मुंहिंजे पोयां लामारा पियो ॾे। ॾाढो तंग कयो अथसि। तूं जल्दी पंहिंजे माइटनि खे चव हू मुंहिंजे घर अची मुंहिंजो संग घुरनि। मूमल मुंहिंजा माइट राज़ी नथा थियनि। हू चवनि था शहर वञी वकालत कर। त पोइ जल्दी करे मूंखे हितां कढ। बाबा वीचारो पोड़ो माण्हू, हुन लोफर खे छा थो करे सघे। मतायो ज़फ़र 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 होश करन था मूमल मरी पौंदी। चल तुझे तू तुझे पी के देखरे हल। चल मुझे क्या करना ज़फ़र।
हकदार आ नाम तुंहिंजो वाहिदुल क़हार आ हर हीरो ही हकदार आ नाम तुंहिंजो वाहिदुल क़हार आ साता सब खां वॾी सरकार आ साता सब खां वॾी सरकार आ को कहर एॾो छो करे अल्लाह अल्लाह तुंहिंजे आसरे मौला तुंहिंजे आसरे अल्लाह तुंहिंजे आसरे मौला तुंहिंजे आसरे जफर अदा अदा प्लीज मुझे मदद कयो मेहरबानी कयो जफर जफर अदा मोहतरमा हिन खे रत जी ज़रूरत आहे हिन जो रत त ओ नेगेटिव आहे डॉक्टर साहब ओ नेगेटिव तो मुझो भी ब्लड आए तहां मेहरबानी करे जफर के मुझो रत लगायो मोहतरमा इने करण सां मूंखे नवाब साहब मारे छॾींदो डॉक्टर साहब जेकॾहिं मुझे जफर के कुछ थियो न तो बाबा साईं जे अचण खां वक़्त में मां तहां खे मारे छॾींदसि अबा केरा मां शहबाज खान आया दरवाजो खोल सरकार नवाब साहब जी के बंदूक आ मौत जो खतरो थम मां दर न तो खोले सका त पोइ असां खे दरवाजो भञणो पवंदो बाबा साईं गोली इहो न है ॾिसंदी त अॻियां केरा या शहबाज खान बिठो आहे सो मेहरबानी करे हितां हलिया वञो छॾियो सिद्ध खे मारे विझंदी पाण खे अंदर दरवाजे के ज़ोर सां धक्कण पाणे खुली पवंदो न बाबा मुंहिंजो टंगू ऐं ॿाहूं पियो रफनि मां कीअं धिको ॾियां डॉक्टर साहब हिननि खे चओ त मज़लूमनि खे सतान छॾे ॾियनि न त पी न रहंदो ऐं धीअ न रहंदी मूंखे कसम आहे हिन मज़लूम जो जेकॾहिं दरवाज़ो खोलियो न त ॿई ढेर थी पिया हूंदो हुते उतार छॾियो सिद्ध खे खाम खां मारिजी वेंदासीं ही साइण कान्हे हाणे ही राइफल जी गोली बणिजी चुकी आहे तव्हांजे वास्ते बाबा छॾियो सिद्ध खे हलो 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 बाबा हा छॾियो
हाणे ज़फ़र घोड़ी ते करां वियो आहे अलाए हेॾा केॾा विया शायदि को कमु हूंदसि जे अचे न चइजांसि त घोड़ी बनीअ ते काहे अचे ठीकु आहे दादा पर तूं त वेह न मां वञा पियो बनीअ ते कमु आहे ठीकु आहे दादा चाची सलाम अलैकुम। वालेकुम सलाम जी। चाची ज़फ़र किथे है? बनीअ ते विया घोड़ी का आहे ठीक है मां बनीअ ते वेंदासीं। प्यार करी या न करी घुमड़ो मचाए न तू घुमड़ो मचाए न तू प्यार करी या न करी घुमड़ो मचाए न तू घुमड़ो मचाए न तू मुँह जानब तू तारी मुँह जानब तू तारी इया सताए न तू इया सताए न तू प्यार करी या न करी घुमड़ो मचाए न तू घुमड़ो मचाए न तू मुँह समझो तुम हो जो आई पर तुम देखे तो मुँह समझो तुम हो जो आई पर तुम देखे तो तू मोके चाही न चाही तू मोके चाही न चाही हथड़ो छड़ाए न तू हथड़ो छड़ाए न तू प्यार करी या न करी घुमड़ो मचाए न तू
तूं मूंसां हेॾी बेरुखी सां छो थो पेश अची? आख़िर मूंखे कहिड़ी ग़लती थी आहे? रविया हूँ मजबूर आहियां। तूं असां सां एतिरी भलायूं कयूं आहिनि पर आउं तुंहिंजे लाइ कुझु बि नथो करे सघां। वालेकुम अस्सलाम। यार सफर तू पंहिंजे भाणे के समझाई नथो यार। हू आहे न कालू मथे फिरल माण्हू काथे मारे न विझेसि। आउं छा कयांसि? समझाए त मां थकिजी पियो आहियां। ॿी ॻाल्हि ॿुधण जे लाइ तयार ई कोन्हे को। इन छोकिरी खां सवाइ हुन जे वात ते हुन जी ज़बान ते का ॻाल्हि ई कोन्हे का। संदसि सॻी सोट राबिया शहबाज खान जी धी संदसि मथां साहु सदको बि करे पर हुनखे पुछे ई कोन थो। यार सफर पोते आहे बदनसीबी तुआरे भाणे जी छोकिरे लाइ कुझु ज़रूर थियण वारो आहे। कालूअ जा प्रकार तोखे मूंखे सारिया पिया आहिनि। वॾो रज़न माण्हू आहे। मरण मारण खां सवाइ ॿी ॻाल्हि कंदो ई कोन्हे। तूं मुंहिंजो दोस्त आहीं। मुंहिंजो फर्ज़ आहे तोखे आगाही ॾियण। इहा ॻाल्हि त आहे पर छा कजे? बहरहाल तुंहिंजी महिरबानी। मुमल सफर कोन ईंदो कम थी पियो हूंदसि। अचण त खपे सां पर अलाए छो न आयो। ऐं फिकर न कर डोड़ंदो पियो चई। एॾी लापरवाही थो करे अचे त मज़ो चखायांसि थी। छो मुमल मोह पारे करे वेठी आहीं? अरे बाबा हू तव्हां सां कावड़े लाइ तव्हां किटी आहे। न किटी ईअं थोड़ी थींदी आहे। पोइ कीअं थींदी आहे? किटी त हीअं थींदी आहे। कुर्ब करां हरदम तुझे दिल में हुजां। तो खाकी मां भारतियां तो खाकी मां भारतियां। प्यार करण में जोर तूं आहीं। प्यार करण में जोर तूं आहीं। सीनों के मां दो सांसां सीनों के
मिसरा पिया तव्हां दरख़्वास्त में ॼाणायो आहे त रईस शहबाज़ ख़ान पंहिंजी बेवा भाॼाई ऐं यतीम भाइटीअ जी नाजाइज़ तौर ते मिल्कियत फबाई आहे ऐं उहा मिल्कियत पंहिंजे हक़दारनि खे वापसि कई वञे। सरदार साईं, मुंहिंजी धीजा छोरे ज़फ़र सां नाजाइज़ तालुकात आहे। ये कारी आहे, यार जो पासो खणी पीउ जे ख़िलाफ़ थी वई आहे। सरदार साईं, मां कारी न आहियां। नई ज़फ़र मुंहिंजो यार आहे। ज़फ़र त मुंहिंजो सॻो सौट आहे ऐं मां इंतिहाई हद ताईं हुनखे चाहियां थी। हुनजो इश्क त कंहिं ॿी छोकिरी सां आहे। हू त फ़क़ति हिकु सौट जे नाते मुंहिंजी इज़त कंदो आहे। हुन त कॾहिं मूंखे बुरी नज़र सां बि न हिनियारो। सरदार साईं, ये कूड़ थी ॻाल्हाए। यकीन कयो त हीअ कारी आहे। संदसि वटि कहिड़ो सबूत आहे हीअ कारी न आहे? मिसरा पिया तव्हां वटि अहिड़ो को सबूत आहे जेको तव्हांखे
हिन इल्ज़ाम खां आजो करे? सरदार साईं, कारियूं फ़क़ति कारनि जे मथां क़ुर्बान थियण ॼाणींदियूं आहिनि। ईअं निर्वार थी करे पंहिंजो मौक़िफ़ बयानु नाहिनि कंदियूं। नई जुर्गे जेके अची करे ईअं ॻाल्हाईंदियूं आहिनि। बहरहाल मां बाबा साईं खे हिकिड़ो फ़ैसिलो ॾियणु थी चाहियां। उहो फ़ैसिलो ॿुधण खां पोइ तव्हां ऐं जुर्गे जेको बि फ़ैसिलो कयो उहो मूंखे मंज़ूर हूंदो। कहिड़ो फ़ैसिलो दीदी? शहबाज खान कन खोले ॿुध। सरदार साईं, बाबा लालच में अची करे मूं ते ग़लीज़ इल्ज़ाम मढ़ियो आहे जेको सरासर ग़लति आहे। सरदार साईं, मुंहिंजो फ़ैसिलो इहो आहे त बाबा साईं हक़दारनि खे सुई सघे सुधो पंहिंजो हक़ मोटाए ॾे। पोइ बाबा साईं जिते बि मुंहिंजी शादी कराईंदो उहो रिश्तो मूंखे मंज़ूर हूंदो। वाह न्याणी वाह, साईं शहबाज खान कूड़ो आहे। ॾिसो तव्हांजे फ़ैसिले खे कंधु ॾेई उथी हलियो वियो। मिस्रा भैया, तू कोर्ट में केस दाख़िल कर। असीं सभु तुंहिंजा गवाह आहियूं, तुंहिंजा मददगार बि आहियूं। वॾी महिरबानी सरदार, वॾी महिरबानी। चाची, ज़फर किथे आहे? अయ్య मां, इहो छोरीअ जे पोयां धिका खाण वियो आहे। ॿियो वरी केॾांहुं वियो हूंदो? चाची, मूं ख़बर वरिती आहे त हुन छोकिरीअ जे पोयां ॻोठ जो वॾो बदमाश बि आशिक़ आहे ऐं ताज़ो ताज़ो जेल मां छुटी आयो आहे। ऐं चाची, हे उहो ई माण्हू आहे जेको अॻ में ज़फर सां विढ़ियो ऐं हाणे बि नुक़सान रसाए सघे थो। मामा, उथ त हलो, ज़फर खे वठी अचो। हाँ मां, हल त हलूं। साईं राबिया ज़फर जे मामे सां गॾु बंदूक खणियो कंडे वारे ॻोठ ॾे पे वई। छा? अरे तो उनखे रोकियो कोन? हा साईं, मूंखे मरणो आहे छा? हुन जे हथ में बंदूक हुई। हेलो, हाँ शहबाज खान पियो ॻाल्हायां। SHO साहब, तू मोबाइल वठी कंडे वारे ॻोठ पहुच, मां उते अचां थो। ओके ओके, खुदा हाफिज़। हल कमदार। ज़फर पुट, कालू मछरो वते किथे तोखे नुक़सान न रसाए। मूमल जे संग ला ज़ोर भरे बीठो आहे, ॾाढो तंग कयो अथसि। तूं पंहिंजे माइटनि खे वठी अच, मूमल जो संग तोखे ॾेई छॾियां। कालू सां पाणे पियो गन ॾींदुसि। न चाचा, मुंहिंजा माइट नथा मञनि, चवनि था इहा शादी कोन थींदी। नूरी, हाँ तूं हिते छो बीठो आहीं? नवाब साहब, ये मूमल तुंहिंजी धीउ आहे। मूमल मुंहिंजी धीउ? छा पियो बकी? छा मुंहिंजी धीउ आहे? मुंहिंजी ॿी का बि धीउ कोन्हे। यादि कर साईं, जे नूरी ते तव्हां आशिक़ हुआ, नूरी चयो तव्हां निकाह न कंदो तेसि तव्हांजी न आहियां। तव्हां मजबूर थी मौलवी खे घुराए बाग़ारे बंगले ते तव्हां नूरी सां निकाह कयो। उन निकाह जो शायद आऊं आहियां ऐं ही कमदार आहे। वेचारे नूरी खे हिकु राति जी कुंवार बनाए धिका ॾेई बंगले मां कढी छॾियो। तूं हिते छो आयो ऐं साईं किथे आहे? खामोश, मुंहिंजी ॻाल्हि गौर सां ॿुध। ही शादी पैसा
निकाहनामो सब ढोंग हो। हलो इन्हें में थी त इज्जत बचाए हिता निकरी वञ। साईं साईं ही माण्हू छा चई रहियो आहे? ही असांजे प्यार खे गाली ॾेई रहियो आहे। तव्हां हिन माण्हू खे हितां फौरन कढी छॾियो। असां त प्यार कयो आहे ऐं शादी कई आहे न। सिर्फ शादी कई आ, उहा बि हिक रात जी। साईं ही छा चई रहिया आहियो? आऊं ठीक तो चवां, तू मुझे काबूअ में न पई आई बार बार शादीअ जो जिक्र पे इन्हीअ लाइ त मूं नाटक कयो। समझदा मूं तोखे हिक रात लाइ ख़रीद कयो आहे। न साईं, तव्हां मूंखे ख़रीद नथे करे सघिया। असां ग़रीब प्यार ऐं इज़त जा बुखिया आहियूं ऐं हिन कमज़ोरी खां धोखो खाई वेंदा आहियूं। साईं मां हिते नथी वञणु चाहियां ऐं नौकरानी बणिजी रहण जे लाइ तयारु आहियां ऐं मूंखे पाण खां परे न कयो ऐं मरी वेंदसि। हाणे इहो जो नाटक बंदि कर। केरु कंहिंजे लाइ कोन थो मरे। नहीं त चुप जी चादर पाए निकिरी वञ। ठीकु आहे रेस, जंहिं नूरीअ सां तव्हां मोहबत कई उहो रेसी न रहियो त नूरी बि न रहंदी। आऊं हाणे अदालत वेंदसि। वक़्तु पंहिंजो ज़ाया न कर। ये अदालतूं बि वकील कोर्टूं सब पैसे जी ताक़त सां ख़रीद करे छॾिया आहिनि। कुझु कोन थींदो तुंहिंजो। तो मूंखे किथां जो न छॾियो आहे। तो मूंखां जीअण जो हक़ खसियो आहे। पर यादि रख वॾेरा, मज़लूमनि जी आवाज़ आसमान सां टकराइजी वापसि नथी अचे। पाण सां गॾु तूफ़ान आणींदी आहे जंहिंमें तो जहिड़ा ज़ालिम मिटजी ऐं नाबूद थी वेंदा आहिनि। आऊं त मरण जे लाइ वञा पई, पर ज़िंदगी में सुखियो तू बि न रहंदे। पर यादि रख, अहिड़ा हक़दार पैदा थींदा जेके तोखां तुंहिंजे ज़ुल्मनि जो हिसाब वठंदा ऐं हक़ बि हासिल कंदा। मत हक़ हासिल कंदा। शहबाज खान जो कहर मिठो ज़हर हूंदो आहे। मिठो ज़हर। हल 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 हल। आई हवेली जा ख्वाब ॾिसण। हल। यो सदमो बर्दाश्त न करे सकी ऐं वाह में पंहिंजो पाण मारण लाइ टिपो न। मूंखे बचायो तो मूमल खे जन्म ॾेई पाण गुज़ारे। ज़फर घणा ॾींहं मस्तियूं कयूं अथई, अचे थी गोली। अॼु बारी ताला जी बेआवाज़ लठ तुंहिंजे सर ते कटी आहे। आहे को तोखे बचाइण वारो? ॿुधायो ॿुधा त आहे को तोखे बचाइण वारो?
मुझे भेण मुझे भारत बाबा मुझे माफ कर दे।